मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जा रिपोर्टर अशरफ शाह मूजिब अॻूणो घरो वज़ीर ऐं MPA डॉक्टर मखतूम रफ़ीक ज़मा जे हिदायतुनि ते MPA ऑफिस मटियारी में PS 59 मटियारी मां शहीद राणी जी वरसीअ में शिरकत लाइ अहम इजलास कोठायो वियो। इजलास जी सदारत सैयद फज़ील हबीब शाह कई, जंहिंमें हर यूनियन काउंसिल जे नुमाइंदनि पीपल्स पार्टी जे वर्करनि शिरकत कई, जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसीअ में भरपूर शिरकत कई वेंदी। उन मौक़े ते मखतूम फ़खुर ज़मा जे PSO ग़ुलाम अकबर भुट्टो, MPA ऑफिस मटियारी जे ऑफिस सेक्रेटरी शमन सहतो, सैयद उमैद अली शाह, अशरफ सहतो, दमसाद अली मेमण शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजे मुल्क ऐं क़ौम लाइ दिलि जान सां ख़िज़मत कई आहे। PP सिंध जी अवाम लाइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नक्शे क़दम ते हलंदे मुल्क ऐं अवाम जी ख़िज़मत करे रही आहे।